वासुदेव। भगवान जॾहिं थोड़ो घणो राजी थींदा आहिनि, प्रसन्न थींदा आहिनि, त धन दौलत ॾींदा आहिनि, पैसा ॾींदा आहिनि, संपत्ति ॾींदा आहिनि, जमीन जायदाद ॾींदा आहिनि। वरी भगवान उन खां थोड़ो वधीक राजी थींदा आहिनि त भगवान मुक्ति ॾेई छॾींदा आहिनि। मुक्ति जंहिंजे लाइ करोड़े जन्म वठी करे बि मुक्ति न मिलंदी आहे। पर जॾहिं भगवान सभिनि खां वधीक राजी थींदा आहिनि, सभिनि खां, जंहिंखां वधीक प्रसन्न न थी सघनि, आख़िरी हद, त भगवान पंहिंजी भक्ति ॾींदा आहिनि। तॾहिं भगवान पंहिंजो नाम कीर्तन प्रेम ॾींदा आहिनि। चओ हरे राम। छो जो संपत्ति यानी माया धन दौलत ॾींदा त असां ॿधिजी वेंदासीं। मुक्ति सेंट्रल मिली आहे, भगवान सां ॻाल्हि ख़तम। लेकिन अगरि भक्ति भगवान ॾिनऊं त भगवान ॿधिजी वेंदा आहिनि। माया में इंसान ॿधिजंदो आहे, भक्तिअ में भगवान ॿधिजंदा आहिनि। माया में इंसान डुकंदो रहंदो आहे, भक्तिअ में भक्त जे पोयों भगवान डुकंदा रहंदा आहिनि। तंहिंजे करे ठोके पीटे फूके ॾिसी करे तीन तेरा करे सभु कुझु आजमाए करे आख़िरीअ में भगवान पंहिंजी भक्ति ॾींदा आहिनि। त जेके भक्ति मिली रही आहे, भजन मिली रहियो आहे, सत्संग मिली रहियो आहे, त तव्हां अहोभाव रखो, शुक्र रखो, भगवान जे कननि में बार बार चओ थैंक यू कृष्णा। प्रभु तुंहिंजी अपार कृपा आहे कि तूं लखनि करोड़नि खां बि वधीक असां सां प्रेम कयो आहे, प्यार कयो आहे, तॾहिं तूं पंहिंजे सत्संग जे दर सां जोड़ियो आहे। हे हरि, हाणे मां तुंहिंजे शरण आहियां प्रभु। वरी माया में भटकी न वञा, वरी मां खोइजी न वञा काॾे, इहो ख़्यालु कजां। हाणे मुंहिंजी ज़िमेदारी कोन्हे दातार, जो हों सो हों राम को। मां जहिड़ो बि आहियां हाणे तुंहिंजो ई आहियां।